अॼोको सत्संग ये संसार धन दौलत यश सम्मान हीरा जवाहर मोती प्रॉपर्टियों कारियूं हुजन चाहे हेलीकॉप्टर हुजन चाहे जहाज हुजन अगर सब मिली भी वञे सब मिली वञे अॼोको सत्संग थोड़ो ध्यान सां ॿुधजो। सब कुछ मिली वञे पर थींदे छा? तो ये जेको माण्हू सोचे थो ऐं सॼी दौड़ माण्हूअ जी एॾे हुन में ईर्ष्या जलन कपट सॼो ॾींहुं विक्षिप्त तुलना तुलना समझो था ना? तुलना यानी हे हीअं मां हीअं जेस ताईं इहा तुलना थी जेस ताईं इहे ॻाल्हियूं थी तृप्त तक कॾहिं भी न थी सघंदी। माने करे चवां थो मतां ईअं सोचो त भाई माण्हू सोचे थो जंहिंखे पैसनि जी होड़ आहे मूंखे पैसा मिली वञनि त मां तृप्त थी वेंदो। इहो तृप्त न थी सघंदो। 10 थी लख घुरंदे लख ईंदे चवंदे 10 लख थियनि करोड़ ईंदी। असांजा वॾा त हिकिड़ो शब्द ईअं सलोक चवंदा ई 1 लख मेड़ी ॿियो लख मेड़ी अञा बि चए थो थोरी आहे तोरे कोठी हुजे माया जी चवंदे माया इहा कोठी बि सोड़ी आहे कीअं भला रजंदे मूर्ख जा त खणी पारस कंहिंजो चोरी आहे गोर्धन जी पारस मिली भी वञे तॾहिं बि भजन बिना जिंद कोरी आहे। तृप्ति न मिलंदे तृप्ति इन्हनि शयुनि सां अॼु ॾींहं ताईं मां हिकिड़ो में हिकिड़ो वॾो हिकिड़ो माण्हू अमेरिका जो हुनजी ॻाल्हि ॿुधी नालो एंड्रू कार जेतिरो मिले थो ओतिरो अहंकार वधे थो। माण्हू मथां ई सोचो त हुनजो अहंकार वरी पोइ त वरी ॾाढो ॾाढो वॾो अहंकार जेतिरो मिलंदो वेंदुसि ओतिरो अहंकार। हाणे एंड्रू कार खे उन ज़माने में पूरे विश्व जो पहिरों नंबर जी हाणे बिल गेट्स आहे। वो मरे पियो तो हुनजो सहयोगी आख़िरी स्टेटमेंट वठेसि पियो चएसि भाई तूं त हाणे ख़ुशि थी मरंदो हूंदी दुनिया जो वॾो में वॾो तूं धनपति थी वएं तूं एतिरा 10,000 करोड़ कमाए करे हाणे मरी थो त तोखे त पूरी तृप्ति थींदी थी मूंखे बसि इहो ई ॿुधाए त मां ख़ासि सिड़जी आयो आहियां ख़बर पई तुंहिंजो हाणे डॉक्टरनि जवाबु ॾिनो आहे बसि मूंखे इहो ॿुधाए त छा हाणे तूं तृप्त थी मरे थो। अहिड़ो ततो वेठो हुयो जेको बीमार हो ॻाल्हाइण निकिरी आयसि तृप्त 10,000 करोड़नि मूंखे 100,000 करोड़नि जी हुई मां उहे पूरा न करे सघियो आहियां। हाणे एॾा कमाया अथई तंहिंखां पोइ बि मरे थो त उहा ई ॻाल्हि तृप्ति न थींदे। अॼोको सत्संग तृप्ति शामे आहे तृप्ति बसि हिकिड़ी ई ॻाल्हि थी तूं पंहिंजे अंदर में सिर्फ तुंहिंजो अंदर में ही तुंहिंजे वो प्रकाश थी जेको ईअं वेदनि ऋषियुनि मुनियुनि चयो आहे तमसो मां ज्योतिर्गमे अस्तो मां सदगमे मृत्यु मां अमृत गमे। मृत्यु से अमृत की ओर वो अमृत
तुंहिंजे अंदरि थी उहो अमृत मिली हुई। हे जेके स्त्रियूं पुराणे ज़माने में थी चुकियूं आहिनि, चाहे दया हुजे, सहजो हुजे, राबिया हुजे, लला हुजे, खोड़ स्त्रियूं हुयूं, चाहे शारदा हुई, रामकृष्ण परमहंस जी ज़ाल, चङियूं स्त्रियूं। माण्हुनि खे इहो ई ख़बर हूंदो आहे त इहे पुरुष ई सभु भॻवान थिया आहिनि ऐं स्त्रियूं बि थियूं आहिनि। इन में कोई बि, मां तव्हांखे कल्ह बि ॿुधायोमांइ, सिर्फ़ु ये चोले जो भेद आहे, आत्मा सभिनि जी हिकु आहे, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। काथे वरी हिते आहे कोई हिकिड़ो संप्रदाय, उहो चवंदो आहे स्त्री पर्यायवाचीअ सां कॾहिं बि साक्षात्कार न थी सघंदो। उन स्त्रीअ खे हिन जन्म में अहिड़ा कर्म कराईंदा आहिनि जीअं इहा ॿिए जन्म में पुरुष ठहे। ग़लति ॻाल्हि आहे, मां उन्हनि जो ॿुधंदो आहियां, मां उहा ग़लति आहे। छो हुन ॾोह कयो छा स्त्रीअ कोई ॾोह न कयो आहे। ऐं तव्हांखे जेॾी महिल धारणा ईंदी आहे परमात्मा जी, तव्हां स्त्रियुनि खे बि, मां माण्हुनि खां पुछंदो आहियां त भॻवान परमात्मा ईश्वर त सभिनि जे ध्यान में पुरुष अची वेंदो आहे। पुरुष ऐं स्त्री न, सिर्फ़ पहिरीं ॻाल्हि त पुरुष कोई बि हुजे त ईंदो काथां, उद्गम काथां थींदुसि। परमात्मा न पुरुष आहे न अकेली स्त्री आहे। तव्हांजी धारणा सभिनि जी हली वेंदी आहे, कोई भॻवानु राम आहे, कोई कृष्ण आहे, न न, अरे ईअं कीअं? कोई बि परमात्मा ई राम कृष्ण बि कीअं आया, कीअं? पंहिंजी माउ खां सवाइ आया। मथां ईअं सम्झो त परमात्मा अखर अचे कोई पुरुष ॾे थिया, छो जो पुरुष प्रधान मुंड खां वठी आहे। न न, हे परमात्मा पुरुष ई न आहे, परमात्मा स्त्री बि आहे, पुरुष बि आहे। ध्यानु करे ॾिसिजो, पहिरियों अतीत में हली वञो, असांजे हिंदू धर्म में ही हिकु प्रतीक अहिड़ो आहे, सभिनी धर्मनि में हिकु हिंदू धर्म ई अहिड़ो आहे जंहिं परमात्मा खे स्त्री ऐं पुरुष करे पहिरियों कैलेंडर ठाहियो, जंहिंजो नालो अर्धनारीश्वर। तव्हांखे जेके वॾा वेठा आहियो यादि हूंदो आहे, शिव जी हिकिड़ी मूर्ति अथव, हिकु पासे पार्वती, हिकु पासे शिव, ओ पूरो अध, हिन पासे गोरी, हुन पासे सांवरो, ओ मुंड खां वठी हेठि ताईं बिल्कुलु हुनजी छाती बि हिकु स्त्रीअ जी, हिकु पुरुष जी। पूरो तव्हां गौर सां जंहिं वॾनि ॾिठो, हाणे उहे कैलेंडर ई नथा अचनि, पर हिंदू धर्म जो उहो प्रतीक नंबर 1 उनखे चवंदा आहिनि अर्धनारीश्वर। उहो स्त्री बि, कोई बि हिक सां थी सघंदो छा? थींदो आख़िरी में इहो ई वञी, जेको इहो फोटो आहे, हिकु आख़िरी में स्त्री ऐं पुरुष ॿई मिलाए करे ई थींदो, बाक़ी ईअं हिकु थी न सघंदो। स्त्री भला पुरुष खां सवाइ थी सघंदी? मां ईअं सम्झो संसार में पुरुष ई पुरुष हुजनि, थी सघंदो? संसार हली सघंदो? या संसार में स्त्री हुजनि त संसार हली सघंदो? थी सघंदो? संसार में ॾींहुं हुजे, हली सघंदो? राति बि आहे, ॾींहुं बि आहे, दुख बि आहे, सुख बि आहे, मान आहे, अपमान आहे, सभु त धुंध में ई आहे। ईअं धुंध में आहे। पोइ आख़िरी में जेॾी महिल उन सच खे पहुचंदासीं, जेको अॼु मां सत्संग कयां थो, जेकी हिकिड़ी शइ अगरि तोखे उहा प्राप्त थी वञे, पोइ उनजी पूरी में पूरी तृप्ति आहे, तृप्ति। बाक़ी तोखे कहिड़ी बि धन मिली वञे, यश मिली वञे, ओ चाहे जहाज़ मिली वञे, चाहे दुनिया ते राज कर सिकंदर वांगुरु, सिकंदर चक्रवर्ती राजा ठहियो, तृप्ति न थियसि, तृप्ति थींदी ई न। तृप्ति हिकु ई शइ में हूंदी, उहा तृप्ति बि तुंहिंजे अंदरि ई थी, जंहिं उन अंदरि वारे खे ॼातो, उन में हिकु न आहे, ॿई मिलाए करे। पोइ आख़िरी में ॿई मिली करे ई परमात्मा। परमात्मा कोई पुरुष ई न आहे,
स्त्री भी आहे पुरुष भी आहे। ईअं कोई भी मुर्गी बिना अंडे जे थी सघंदी? माण्हू बहस कंदा आहिनि पहिरियों अंडो आयो की न मुर्गी आई। अरे मगज़ ख़राब थी वेंदी। अंडो आयो मुर्गी आई। बिना अंडे जे मुर्गी थी न सघंदी, बिना मुर्गीअ जे अंडो थी न सघंदो। अंडो भी आयो मुर्गी भी आई तॾहिं इन जो हल थी। स्त्री भी आई पुरुष भी आयो तॾहिं इन जो हल थी, न त हल निकिरंदो ई न। स्त्री कीअं ईंदी बिना पुरुष जे? बिना स्त्री जे पुरुष कीअं ईंदो? सोचे ॾिसो। उहा जेकी ॿिन्ही खे मिलाए करे सभु कंहिंजे अंदरि, इहे स्त्रियूं वेठियूं आहिनि, हेॾो पुरुष वेठा आहिनि, सभु कंहिंजे अंदरि, पुरुषनि जे अंदरि हिकु स्त्री आहे, स्त्री जे अंदरि हिकु पुरुष आहे। तव्हांखे इहा अञा ॼाण कान्हे, चवंदो असां स्त्रियूं आहियूं। न, तव्हां पुरुष बि आहियो, इहे स्त्रियूं बि आहिनि। इहा ख़बर जॾहिं माण्हू अध्यात्म में मथे चढ़ंदो आहे, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, जेॾीमहिल मथे चढ़ंदो आहे, जे पुरुष मथे चढ़ंदो आत्मा जे पासे ॾे, परमात्मा जे पासे ॾे फुल चढ़ंदो, त इहो ई पुरुष वॾो थी करे स्त्रीण थी वेंदी। स्त्रीण बिल्कुलु हाव भाव स्त्रीअ वारा ई थी वेंदा। ऐं स्त्री वरी वॾी थींदी 70-80 साले जी, 90 साले जी, पुरुष तत्व बिल्कुलु निकिरी ईंदुसि। स्त्रीअ जो आवाज़ तव्हां ॾिसंदो मर्द जो, स्त्रीअ जे मुंहं ते बि वार सभु अची वेंदा आहिनि, ॾाढ़ी ॿाढ़ी अची वेंदी अथसि, अथसि हुन में बि पुरुष जो तत्व। हाणे मां त ॾिसां नंढनि छोकिरनि ॿोकिरनि खे अची थी वञनि पियूं। हिकिड़ी हाणे मां ॾिठमि हिकिड़ो वीडियो, त उहो ज़ाल कड़वा चौथ जी तयारी पई करे, त उहो ब्यूटी पार्लर वारी हीअं हिते धाॻो खणी करे हीअं कढंसि पियो, अहिड़ो रंभे पई। मां अहिड़ो छोरी करे छो थी पई रंभे अहिड़ो पई अरे पोइ छो थी अचे? इहा कड़वा चौथ जी तयारी थी करे पई। ऐं कड़वा चौथ जी तयारी थी करे वार पई लाराए। मूंखे जेॾीमहिल आयो वीडियो ॾिसी करे मां हाणे ई पुरुष तत्व अची वियो अथसि। पुरुष सभिनी में आहे, स्त्री सभिनी में आहे। सभिनी खे हिकु स्त्री आहे, हिकु पुरुष आहे। पर इहा तव्हांखे जॾहिं ध्यान में वेंदव, पंहिंजे अंदर जी गहराईअ में वेंदव, तव्हांखे पाण ई ख़बर पवंदव। आहे जंहिं कंहिंखे वणंदो आहे, कंहिंखे पुरुष, कहिड़े बि पुरुषनि में, ईअं न त पति, कोई बि वणंदो आहे। ऐं पुरुषनि खे स्त्री, मां ॿियो ग़लति न चवां, ग़लति नथो चवां, मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो सम्झिजो, मतां ग़लति अर्थ खणो था। अर्थ ग़लति न खणजांइ, सही जेकी ॻाल्हि चवां थो उनखे सम्झिजो। हर स्त्रीअ खे हिकु पुरुष आहे, उनखे ख़बर तॾहिं पवंदी आहे जॾहिं कंहिं पुरुष खे ॾिसंदी आहे, उनखे भाईंदो आहे, वणंदो आहे। ॿियो कुझु नथो चवां मां, वणंदो इन करे आहे उनजे अंदर में जेको पुरुष आहे, उन सां उनजी शिकिल उनजी मिलंदी आहे। हर कंहिंजे अंदरि पुरुष आहे, हर कंहिंजे अंदरि स्त्री आहे। कंहिं स्त्रीअ खे चाहे सांवरी बि हूंदी, चाहे सांवरी हूंदी। हाणे मजनूअ जी या लैला छा हुई? कारी कारी। उतां जे राजा खे जेॾीमहिल ख़बर पई, उनजो माइट हुयो मजनू, उनजे माइटनि जो त हे चरी कारीअ जे पोतों लैला 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 सॼो ॾींहुं थो करे पियो, चरियो थी पियो आहे, तूं कुझु कर असांजो, तूं माइट बि आहे। राजा चयसि ठीकु आहे, मजनू खे घुराए करे 12 स्त्रियूं सुंदर शहर जूं, राजा जे हथ में छा न हुयो, घुराए ऐं ॾेखारियसि, मजनू भेण कारी कलूटीअ जे पोतों पियो आहे, हे ॾिस, हे 12 छोकिरियूं, उन मां काई पसंदि कर, तोखे मां शादी करे, मुंहिंजो सभु चवणु मञींदियूं। जंहिं महिल ॾिठई, चई न लैला लैला आहे। अरे वो कारी, चई तूं मुंहिंजे अखियुनि सां लैला खे ॾिस न, तूं मुंहिंजे अखियुनि सां लैला खे ॾिस त लैला छा आहे। हालांकि ॿियो कोई ॾिसंदो, हाणे हुनखे पंहिंजे अंदर जी स्त्रीअ सां हुनजो मेलाप थिए पियो, हो हुनखे ॾिसे पियो, हुन सां पंहिंजे स्त्रीअ सां हुनजी मिलेसि पई, हो सॼो
उन में ईअं नज़र पइजी वेंदी आहे। प्रेम बि जेको इहो थींदो आहे, कंहिंजे पीउ खे ताक़त आहे कोई ईअं करे ॾेखारे, इहो थी वेंदो आहे। लैला मजनू, महिवाल ऐं छा नालो ऐं श्री फरियाद ऐं ये दुनिया, ये महफ़िल कहिड़ो खेल हुयो। हीर रांझा, ये छा तव्हां सम्झो था त इन्हनि कयो। क्रोध, प्रेम इहो थी वेंदो आहे, कोई कंदो न आहे। केरु कंदो क्रोध? चवंदो बि आहे मुंहिंजे हूंदो मूंखां क्रोध थी वियो। अरे अकुल बेहोश आहे, इहो थी वेंदो आहे। कोई कंदो आहे छा अॼुकल्ह? क्रोध हिकु नरक आहे, कोई कंदो? प्रेम नरक त न आहे, पर प्रेम बि थी वेंदो आहे। हिकिड़ो मां फिल्म जो हिकिड़ो अखर ॿुधंदो आहियां, बिल्कुलु दिलि सां प्रेम वारनि जी ॻाल्हि मूंखे लॻंदी। ग़लति ॾे न वञिजो, ग़लति ॾे न वञिजो। प्रेम त जन्म सिद्ध अधिकार आहे। कोई ज़रूरु न आहे तो गंदो प्रेम करे। कोई बि प्रेम जो प्रस्ताव रखे सघंदो आहे, त सरकार में बि आहे। कंहिंखे बि कोई चई सघंदो आहे, बाक़ी ईअं कोई ज़बरदस्ती या ग़लति कोई बि कमु कंदो पोइ उहो मार खाईंदो। बाक़ी ईअं कोई कंहिंखे वणे थो प्रस्ताव रखे सघंदो आहे, उहो चई सघंदो आहे भाई मूंखे तूं वणे थी, बसि वणे थो बसि, बाक़ी उनजी मर्ज़ी। पोइ इहो कीअं थींदो आहे? जैसे पर्वत पे घटा झुकती है, जैसे सागर से लहर उठती है, वैसे किसी चेहरे पे निगाह रुकती है। जैसे पर्वत पे घटा झुकती है, जैसे सागर से लहर उठती है, वैसे किसी चेहरे पे निगाह रुकती है। रोक नहीं सकती नजरों को दुनिया भर की रस। उनखे कोई न रोके सघंदो। मां ॾिठा आहिनि माड़ा जोड़ा ऐं ईअं पिया ॻाल्हाइनि, चवनि पिया हिन महिल असांखे ज़हर जो, असां ज़हर खाई वेंदासीं, तुर बि न हिचकंदासीं। असांखे तव्हांखे मोकल ॾींदो, असां बिल्कुलु रेठ हेठां सिर ॾींदासीं, तुरुनि में पिया डिॼनि। यानी अहिड़ो जन, अहिड़ो मग़ज़ ते सवार, इहो कोई कंदो न आहे, ईअं थी वेंदो आहे। प्रेम थी वेंदो आहे। हो जाता है किया नहीं जाता। इहो मां चयुमि हर कंहिंजे अंदर में हिकु स्त्री आहे, हर कंहिंजे अंदर में हिकु पुरुष आहे। पोइ जंहिंसां उहा मां ग़लति न वञिजो, कॾहिं बि कंहिं मां ग़लति ॻाल्हियुनि ते न, यानी ईअं भाईंदो आहे उहा। कोई कंहिंखे वणंदो आहे, मां अहिड़ा माण्हू ॾिठा जंहिंखे कोई वणे पियो त मूंखे ॾिसी करे चवां हीउ वणे थो, हा मूंखे ॾाढो वणंदो, चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे। पोइ मां सम्झी वेंदो आहियां हिनखे छो थो वणे पियो। उनजी स्त्रीअ सां, उनजे पुरुष सां उनजो मेल मिले थो, बाक़ी ॿी काई ॻाल्हि न। त परमात्मा पीउ जो बि आहे, तॾहिं ई जनमु थींदो आहे। त उहो जेको असां में अंश आहे, उहो जेको असां में आत्मा आहे, आत्मा सिर्फ़ु पुरुष न आहे, आत्मा सिर्फ़ु स्त्री न आहे, ॿिन्ही खे मिलाए करे उहो परमात्मा आहे। तव्हांजी धारणा अची वेंदी आहे जेॾी महिल बि भॻवान जो नालो ईंदो आहे त सम्झंदा आहिनि पुरुष, छो जो संत महापुरुष मर्द ई थिया आहिनि वधि में वधि। बुद्ध, महावीर, कबीर, रविदास, गुरु नानक, सभु मर्द ई थिया आहिनि। त माण्हुनि जी धारणा हली वेंदी आहे त उन्हनि गुरु नानक खां वञी पुछ त उनखे ख़बर थी त उहो छा आहे। बुद्ध खे ख़बर थी, महावीर खे ख़बर थी, रविदास खे ख़बर थी, उहो ॿई आहे। स्त्रियुनि भला ॾोह कयो छा, उहे सम्झो पोइ उन्हनि जो कोई सम्मान ई न। अरे मां चवां स्त्रीअ जो त पहिरियों सम्मान, जिथों असांजा
अवतार आया असांजा सभिनी खां श्रेष्ठ जेको असांजो प्रेम मां गुरूअ खां वधीक काई शइ कान्हे दुनिया में। भॻवान त ॿियो असां ॾिठो कान्हे, गुरू असां ॾिठो आहे। त गुरू काथां आया? माउ खां आया। त हुन मां चवां स्त्री वध में वधि स्त्रीअ जो समान। हे ॾियारी गुज़री, मां त चवंदो आहियां ॾियारीअ में जेकी बि बहू हुजे, जंहिंजी न हुजे, ज़ाल हुजे, इन जो सम्मान कर। ॾियारी हिकु लक्ष्मीअ जो आहे। ऐं माउ जो बि ॾींहुं अचे, माउ खे बि। ऐं घर में कॾहिं बि स्त्रीअ खे गंदा लफ़्ज़ गारियूं कॾहिं बि न ॾिजनि, कॾहिं बि। इहा ई स्त्री चाहे भेण आहे चाहे ज़ाल आहे, आख़िर त माउ आहे न। माउ जहिड़ी शइ वहिंवार में, परमार्थ में न, वहिंवार में अगरि वधि में वधि उहिदो आहे त माउ जहिड़ी काई शइ न हूंदी। मां सभिनी खे निवेदन कयां, जंहिंजी आहे उनजो क़दुरु कजांइ। रोअंदे पोइ रोअंदे माउ जो क़दुरु न कयो। के माण्हू अहिड़ा आहिनि हीअं पियो करे, भारत माता की जय। ऐं मां उनखे ॾिठो, उहो पंहिंजी माउ खे गारियूं ॾींदो, पथर तक खयोंसि। सॾु करे चयोमांसि, तूं भारत माता जी जय तूं मनाई? काई भारत माता आहे सही? पंहिंजी माउ खे भले चओ भारत माता जी जय, पर पंहिंजी माउ खे पथर और पंहिंजी माउ खे गारियूं। घणा माण्हू चवंदा आहिनि असां समाज सां प्रेम कंदा आहियूं, माण्हुनि सां विढ़ंदा आहिनि। माण्हुनि खे गारियूं ॾींदा आहिनि, माण्हुनि जी फजीयत कंदा आहिनि। ऐं चवंदा छा आहिनि, असां समाज सां प्रेम कंदा आहियूं। ऐं समाज कोई आहे? समाज त ही माण्हुनि सां आहिनि न। उन माण्हूअ खे तूं विढ़े, उनखे ॾे गारियूं, ऐं समाज सां प्रेम कंदो आहे। ये लबाण थो वणे। जंहिंजो समाज सां प्रेम हूंदो, पहिरियों व्यक्तिअ सां प्रेम हूंदो, पहिरियों व्यक्तिअ सां। त परमात्मा कोई पुरुष न आहे, कोई अकेली स्त्री न आहे। हीअं स्त्रीअ खे बि चवंदा आहिनि जय माता दी चवंदा आहिनि, ठीकु आहे। उन में बि हाणे माता जी पिताजी खां सवाइ थी सघंदी छा? माता जी हुजे चाहे पिताजी हुजे, ॿिन्ही खे मिलाए उहो आत्मा आहे। ॿिन्ही खे मिलाए। मां ईअं न चवां त हिकिड़ो पुरुष ई आहे या काई स्त्री आहे, न, ॿई मिलाए करे उहा आत्मा उनखे तुंहिंजे ई अंदरि आहे। उनखे जंहिं ॼातो, जंहिं उनखे पातो, जंहिं पातो आहे उन्हनि जा त पूरा इहे आहिनि। जिन पातो आहे, गुरु नानक हुजे, रविदास हुजे, कबीर हुजे, बुद्ध हुजे, महावीर हुजे, उन्हनि जो वहिंवार कीअं हुयो? हो चए पियो जेको मुंहिं में आहे उहो सभ में आहे। इहे जेको मां गीत कढियो हुयो, तव्हां ईअं ॿुधो अलाए न ॿुधो, बिसर गई सब तात पर आई, जब ते साध संगत। इहो ज्ञान सतगुरु, साध संगत यानी सतगुरु, सतगुरु मां ही इहो ज्ञान मिलंदो आहे। जब ते साध संगत मोहे पाए, पोइ ना कोई वैरी। हिते हिकिड़े सां बि कंहिंसां वैर हूंदी त इहा चाहे स्त्री हुजे चाहे पुरुष हुजे, अगरि हिकिड़े सां बि घृणा या वैर थी, हिकिड़े सां बि, मां इहो बार बार सत्संग में चवंदा आहियां। अॼु कंहिं प्रश्न बि कयो, चई बाबा तव्हां चओ था ऐं ॿियो करे त, मां ॿियो वञी असांजो कहिड़ो मतिलबु, तूं न कर।
अगर जंहिंखे प्यास है उन आत्मा परमात्मा जे पाइण जी, तू न कर ॿियो वञी कुछ भी करे, पर तुझे अंदर में सच्चाई थी तो सच्चाई सत्यमेव जयते। जीत हमेशा सत्य की होती है। पर जिथे भी असां लिखियल आहे उते कूड़ ही कूड़ा, मां ॾिसंदो आहियां उते कूड़ा गवाह कूड़ सभु कूड़, ऐं लिखियल आहे मथां सत्यमेव जयते। न न, सत्यमेव जयते त असांजे जीवन में आहे। अगर असां में कूड़ा ईअं संसार में कूड़ ईअं खटंदो आहे, पर परमार्थ में कूड़ न खटंदो आहे। परमार्थ में त माण्हू हाराईंदो आहे, जेको हाराईंदो आहे उहो ई खटंदो आहे। परमार्थ में त वरी अहंकार आहे ई न। जिते अहंकार हूंदो त परमार्थ में कीअं अहंकारी कॾहिं बि खटण जी कंदो ई न। जो बुल्ले शाह चयो, जीत जीत के उमर गंवाई, अब तो हार फकीरा, जीते दा मुल कोड़ी, हीरे दा मुल हारे दा मुल हीरा, हारे दा मुल हीरा, हीरा लहंदा लख करोड़ी, कोडी दा मुल कसीरा। जे बुल्ला शाह तूने हार न मानी त बे मुर्शिद बे पीरा। जै हार न मानी उन जो कोई गुरु ही काने। कंहिंमें? परमार्थ में। परमार्थ में त हाराईंदो, वो कॾहिं न चवंदो मां खटां तूं खट, तॾहिं त प्रेम आहे। तव्हां प्रेम छा खे था चओ? हे जेको तव्हां प्रेम कंदा आहियो इहो प्रेम आहे? मालिकियत था कयो। ॿार जे मथां मालिकियत, ज़ाल जे मथां मालिकियत, माउ जे मथां मालिकियत। माउ सां ईअं था ॻाल्हाइनि विड़ी करी, हे तव्हांजो प्रेम आहे? जंहिंजो आहे, मां ॾिठा हिकिड़ा मदर्स डे ते ॿार आरती पिया कनि पंहिंजे माउ जी, ऐं गानो पियो हले मोबाइल में स्पीकर सां जोड़े करे। उहो मूंखे एॾो वणियो, गानो बि बढ़िया आहे। उहो नंढेपण खां ई मां ॿुधंदो ईंदो हुउसि, पर उहो ॿार कनि पिया आरती। छा था चवनि? उसको नहीं देखा, किसको? भगवान को। कंहिं ॾिठो बि कान्हे। उसको नहीं देखा हमने कभी, पर इसकी जरूरत क्या होगी। ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत क्या होगी, क्या होगी। उसको नहीं देखा हमने कभी। इंसान तो क्या देता भी आंचल में है तेरे पले, है स्वर्ग जहां धरती पर, है माँ तेरे पांव तले। ममता ही लुटाए जिसके नयन, ओ ममता ही लुटाए जिसके नयन, फिर और कोई मूरत क्या होगी। ऐ माँ तेरी सूरत से अलग भगवान की सूरत। हाँ, ये कोई ॾिसे, पर ये न त सिर्फ माँ में ही ॾिसे। ठीकु आहे, माँ में ॾिठी, ये न त वरी पीउ में न ॾिसी ऐं पंहिंजी ज़ाल में न ॾिसी, ज़ाल सां उल्टा सिधा कम करे। न न, ईअं न। जे माउ में ॾिठो थी त तुंहिंजी ज़ाल में बि उहे आहे, तुंहिंजे पुट में बि उहे आहे। मां हीअ कथा कई, उहो हिकिड़ी आई मां ॾे, चई बाबा तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सभु सही आहे। मां ॿिनि ॼणनि में न ॾिसी सघंदी आहियां, मां सभिनी में ॾिसंदी आहियां, माउ में, पंहिंजे मुड़ुस में, पंहिंजे ॿारनि में, मां कंहिंमें, की ॾेराणी ऐं निणान में। मां चयो हिन में मां ॾिसी नथी सघां। जेॾी महिल ई ॾिसां थी त जुन थो अचे वठी मूंखे। अड़े
पोइ ये तो काथो कुछ वो तो कुछ भी न किए तू इतने तू जीतने जीती करें मां छा चयो मैं प्रेम हाराइंदो आहे भले कंहिंजी बि ग़लती हुजे तुंहिंजे अंदर में हार आहे ऐं तूं सची आहे तुंहिंजी वाइब्रेशन अहिड़ी चिंगारी कढंदी मटे छॾींदी उनखे मटे छॾींदी पर तूं जैसे को तैसा थी करे ट्रीट फॉर टटेंड जेके अंग्रेजी में चइबो आहे तूं बि पूरो बदिलो थी वठे त न थी सघंदी पोइ क्रोध में झगड़े में त कॾहिं बि कुझु थियणो ई न आहे कोई भी सुलह थी न आहे झगड़े में ऐं क्रोध में मां न ॿुधी आहे कॾहिं भाई झगड़ो कयो जो सुलह थी हुजे सुलह प्रेम में ई थींदी आहे चाहे ज़ाल मुड़ुस जो बि झगड़ो हुजे जेसि ताईं प्रेम में न आया आहिनि न थींदो आख़िरी डिवोर्स थी वेंदो आहे लेकिन सुलह न थी सुलह कंप्रोमाइज़ भी चइबो आहे अंग्रेजीअ में सुलह त प्रेम सां थींदी आहे कोई बि कमु आहे प्रेम सां थियो आहे तूं विढ़ंदी आहे विढ़ण सां झगड़ो कॾहिं शांति थींदो आहे तूं हुन कंहिंखे ढिॼारे थी त तोसां प्रेम कंदी प्रेम त पहिरीं ॻाल्हि सभिनी खे चवां भव में प्रेम न थींदो हिकिड़ो अखर ईअं चवंदा आहिनि मां ॿुधंदो आहियां सत्संग जिना मन भव तिना मन भाव मूंखे चित ते ई न वेहंदो आहे मां न इहो भले चवनि था भव त वरी भाव काॾां निकिरे भव में भाव निकिरंदो काई माउ पंहिंजे पुट खे भव ॾेसि पंहिंजी धीउ खे अखियूं ॾेखारे त पोइ ॿार उहो प्यारु कंदुसि पाखंड कंदुसि पाखंड जो मुस्कुराईंदुसि चवंदी मुंहिंजी माउ अहिड़ी आहे जंहिंमें मां खिलां थो त पोइ इहे मुंहिंजो चवणो मञे थी पाखंड पाण था सेखारियो ऐं हूअं नैसर्गिक चइबो आहे प्राकृतिक ॿार पंहिंजी माउ खे चटींदो आहे माउ थोरी पंहिंजी ॿार खे भव ॾींदी आहे या जेको मुड़ुसु पंहिंजी ज़ाल खे भव थो ॾिए पियो उहा प्रेम करे सघंदी न करे सघंदी सभु चयो मञींदसि सॼी सेवा कंदसि पर उहा दिलि न ॾेई सघंदी दिलि तॾहिं ॾींदी जॾहिं भव न हूंदो त असां भॻवान खां भव कयूं पोइ असां प्रेम करे सघंदासीं भॻवान सां प्रेम तॾहिं थींदो जॾहिं भव न हुजे गले उहो ई मिली सघंदो आहे जिते भव न हूंदो आहे ऐं भव हूंदो आहे गले कोई बि हुजे माउ हुजे पीउ हुजे भाउ हुजे भेण हुजे भव सां केरु प्यारु ॾेई सघंदो ऐं जिथे प्रेम आहे उते त उहो भव अगरि ॾींदो त प्रेम करे ई न सघंदो ऐं प्रेम ई परमात्मा आहे साच कहूं सुन ले सभी जिन प्रेम कियो तिन ही प्रभु पायो जंहिं प्रेम ई न कयो आहे त प्रभु खे पाईंदो प्रेम हुजे प्यास हुजे ईअं भॻवान मिलंदी हिकिड़ो त कौतक थियो हिकिड़ो फरीदो हुन जूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हूंदियूं गुरु ग्रंथ साहिब में बि हुन जी वाणी आहे फरीदो हिकु साक्षात्कार कयल हिकु सूफ़ी आहे जंहिं परमात्मा जो साक्षात्कार कयो हिकिड़ो बि ईअं घुमंदे फिरंदे अचे चएसि थो पियो साईं मूंखे परमात्मा सां मिलाए चईंसि अचे पर त चई हाणे तूं मिलाए अरे हुनजी मां त ईअं ई चयो हे त हिन महिल ई तूं मञे पियो चए थो हाणे चई हल हाणे चई काॾे हलां चई हल मूंसां गॾु तोखे मां मिलायां हो पोइ अञा हुनजी तयारी कान्हे ईअं कतूअल वस खणी चयईंसि चई मूंखे परमात्मा सां मिलाए पर हे हाणे ई थो चए पोइ चई हल हिते वण हेठां विहूं था हाणे ई खणी ॿुधाए परमात्मा सां चई हिते न ॿुधाईंदा आहिनि चई काथे चई नदीअ ते छो चई उते ई ॿुधाईंदा आहिनि वठी हलियुसि नदीअ ते चईसि कपिड़ा लाहे मर्यादा मां चई फाथो हाणे कपिड़ा जो लाहियां हे ईअं ऐं वरी न थो कयां वरी ॾे धिको त वरी कुझु करे न वेझे पर चई ठीकु आहे कपिड़ा लाराए करे चई हलो अंदरि वठी करे चई बसि हाणे मौक़ो मिलियो त मां तोखे सॼो ॾेखारियां थो
आओ न ता जे मां हुनखे टुॿी ॾियारे त मथां वेही ॾिसूं फरी तो ईअं मां वांगुरु ए अंदरि जो ईअं वियो त चई मरियुसि हे मां के भॻवान तो ॾेखारे की न सिर थो खणे पियो हे जो पियो आहे अंदरि मथां वेही ॾिस अची ईअं पोइ त एॾो सोचई की भेण मुंहिंजो हीउ सिर वियो हीअं पोइ त थोरी देरि खां पोइ जेॾी महिल न कंहिंजी सिर ते ईंदी आहे पोइ ख़बर अथव सन्हड़ो बि गधा भी फिर पहलवान हो जाता है जी न केॾी महिल कंहिंखे ईअं ज़रूरी हूंदो आहे मां ईअं हिकिड़ो ईअं ॿुधो में ॿार हुया ॿ त 6 साले जो ॿारु 10 साले जे ॿार खे खूह मां कढियो रस्सी ॾेई हाणे कीअं ईअं ताक़त हुनखे आई आहे छा आई आहे ॻाल्हि सची आहे अलाए कूड़ी आहे बाक़ी इहा ॻाल्हि खूह मां उन पूरे गांव खे पोइ उन्हनि ॿारनि चयो कंहिं न मञो पोइ हिकिड़ो चौधरी हुयो उहो चए पियो ॿार कॾहिं कूड़ो न ॻाल्हाईंदा आहिनि पोइ कीअं उनखे ताक़त आई आहे कीअं उनखे कढियो अथई किरी पियो 10 साले वारो पर 6 साले वारे कढियो ऐं पोइ जेॾी महिल कुझु होश हवास निकिरी वेंदो आहे न पोइ ताक़त पूरी अची वेंदी अथव मां ईअं ॾिठो आहे कोई माण्हू 10 बजे राति जो सुम्हंदो आहे 11 बजे पोइ 12 बजे कुझु चवंदोमांसि तप चढ़ंदो अथसि चवंदा मूंखे बसि निंड थी अचे मां हाणे कुझु न करे सघंदोमांसि मुंहिंजो सिर थो वञे निंड अचेसि अरे ऐं हिकु भेरो उनजे दुकान खे बाहि लॻी राति जो 12 बजे बाहि लॻे ते वियो वञी दुकान में समय 3 ॾींहं पूरा न निंड न पाणी कुझु बि न 3 ॾींहंनि में उन पंहिंजे माल खे बचायो जेको अधु सड़ियो उनखे ठाहे टुके मां चयोमांसि तूं 10 बजे खां पोइ हीअं कंदे ए हाणे कढाए ताक़त उहो बि चए पियो जाई साईं मूंखे 10 बजे खां पोइ मूंखे बिल्कुलु कुझु न ताक़त पूरी आहे तुंहिंजे अंदरि कोई साम्हूं अहिड़ो परिस्थिति त अचे हीअं कोई ॿार दॿिजी वञे या कुझु ईअं पथर गोरो हुजे न खणी फिटी करे छॾे एॾी ताक़त आहे माण्हूअ खे न करण जहिड़ा कम थी गुज़रिया आहिनि मां ॾिठा आहिनि हीअं वॾा कम थी वेंदा आहिनि हीअं ताक़त लॻाए करे अंदरि माण्हूअ खे खोड़ ताक़त मां 3 ॾींहंनि में पोइ तोखे ताक़त कढाए इहा त ॻाल्हि तव्हां सही था चओ पिया मां 3 ॾींहं बिल्कुलु मूंखे कोई निंड ई कान्हे का कढाए अंदरि आहे न पोइ न जो हीअं फरीद खे हीअं सन्हड़े हीअं फरी थो वञे ओॾे किरियो उथी बीहो फरीद चई ॾे चओ ख़बर अचे हाणे चवणो त कुझु बि न मां वञा मुंहिंजो सिर खयो थी मुंहिंजो सिर पोइ खणी चई यार मां इहो ई उत्तर पियो ॾियां तोखे परमात्मा सां मिलणो आहे न लगन अहिड़ी अथी जेकी तूं जो जंहिंमहिल तोखे अंदरि विधो मैं पहिरियों छा पोइ सोची पहिरियों चवां पियो सिर वियो पोइ मां चयुमि कीअं बि करे हिकु ई ॻाल्हि वञी बची बसि हिकु ई इहा ई हिकु ई ॻाल्हि कर त परमात्मा सां तूं मिली तुंहिंजे अंदरि ई थी परमात्मा तूं हिते हुते पंहिंजी ऊर्जा थो विञाई पियो उहा परमात्मा तोखे तुंहिंजे अंदरों ई मिलंदे अहिड़ी प्यास थी आख़िरी में सभिनि जे अंदरि वेठल परमात्मा खे